अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, असांजे समाज में नज़र विझूं त गुज़िरियल कुझु अरसे खां ख़ुदकुशियुनि जा वाक़िया तमामु तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं केतिरा ई वाक़िया रिपोर्ट थियनि था। ताज़ो ई ॻाल्हि कयूं, लाड़काणो में चांडका मेडिकल कॉलेज में जेको वाक़ियो पेश आयो आहे, डॉक्टर नौशीन काज़मी जी लाश संदुसि ई कमरे मां जेको हॉस्टल जे कमरे मां अथई। हीउ पहिरियों वाक़ियो तालीमी इदारे में न आहे, अहिड़ा केतिरा ई वाक़िया तालीमी इदारनि में थिया आहिनि ऐं रिपोर्ट थींदा रहिया आहिनि। जे अगरि उहे ख़ुदकुशी जा वाक़िया हुआ त उन्हनि जे पोयां जेके रीज़न्स हुआ उहे बि अॼु ॾींहं ताईं असां ॻोल्हे न आहियूं सघिया। हीअ जेके वाक़िया आहिनि इहे छो था पेश अचनि, आख़िर अहिड़ी कहिड़ी वजह आहे, आख़िर कहिड़ो कारण आहे जो उहे नौजवान जेके डॉक्टर थियण जे लाइ, उहे नौजवान जेके समाज खे पंहिंजी शख़्सियत, पंहिंजी कारकर्दगी सां न सिर्फ़ु उन्हनि ताईं जेको आहे उन्हनि जी मदद करण जे लाइ अगरि हिकिड़ो डॉक्टर थिए थो त ज़ाहिर आहे उन वटि हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे। हिकु ख़्वाबु उहो हूंदो आहे, उहो माइटनि जो बि ख़्वाबु थी सघे थो, उनजो पंहिंजो बि ख़्वाबु थी सघे थो। त उहो जॾहिं डॉक्टर थिए थो, हिकिड़े पासे सुखियो सताबो त थिए थो, त ॿिए पासे हुन वटि जेको हिकिड़ी सोच हूंदी आहे त उहो पंहिंजे ग़रीब माण्हुनि जी, पंहिंजे सिंध वासियुनि जी, पंहिंजे देश वासियुनि जी मदद जो बि हुन वटि जज़्बो हूंदो आहे। डॉक्टर हुजे, इंजीनियर हुजे या वरी आला तालीम हासिलु कंदड़ ॿिया शागिर्द हुजनि, जॾहिं इहे वाक़िया तालीमी इदारनि में पेश अचनि था त समाज में हिकिड़ी अजीब क़िस्म जी जेका बेचैनी जी लहर छाइजी वञे थी। नम्रता जो वाक़ियो हो, उन खां पोइ नौशीन जे वाक़िए बि सॼे समाज खे जेको आहे लोॾे छॾियो आहे। हीउ वाक़ियो कीअं पेश आयो आहे, या हिन पोयां कहिड़ा कारण आहिनि, या वरी ही नौजवान ख़ुदकुशियुनि ते मजबूर छो थी रहिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं, कोशिशि कंदासीं त इन जेके वाक़िया पेश अचनि था उन्हनि जे कारणनि ते बि ॻाल्हायूं ऐं उन्हनि जो जेके हल कीअं थी सघे थो, ख़ासि तौर ते जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि जी इंतिज़ामिया जो रोल कहिड़ो थी सघे थो, समाज में जेके मुतहरिक किरदार आहिनि उन्हनि जो किरदारु छा थी सघे थो, या वरी असांजी जेका पुलिसिंग आहे, पुलिस जो कहिड़ो रोल थी सघे थो। असांखे जॉइन कयो आहे नूर मोहम्मद बजीर साहिबु, समाजी अॻवान आहिनि। उन सां गॾु मारवी अहवान साहिबा बि असां सां गॾु आहिनि, वुमेन प्रोटेक्शन सेल जी इंचार्ज आहिनि। तव्हां ॿिन्हिनि जी वॾी वॾी महिरबानी। नूर साहिबु, कीअं था ॾिसो, असां पहिरीं मुख़्तलिफ़ वक़्तनि में डिस्कस कंदा रहिया आहियूं, थर ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदा आहियूं, पुठिते पियल इलाइक़ा आहिनि, उते माण्हू गुरबत, बुख, बदहाली जे करे जेको आहे असां ॾिठो त नौजवान जोड़ा बि जेको जोड़नि जी शिकल में माण्हुनि ख़ुदकुशियूं कयूं, कंबाइन ख़ुदकुशियूं कयूं, माण्हुनि घर जा टे टे चारि चारि भाती बि जेको आहे पाण खे लटकाए। हींअर जेको ही असां ॻाल्हि कयूं पिया नौशीन वारे वाक़िए, कीअं था ॾिसो ऐं केतिरो ही जेको ॾुखोईंदड़ वाक़िया आहिनि जेके असांजे समाज में मुसलसल पेश अचनि पिया। हाँ साईं, महिरबानी तव्हांजी। मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ी इन ॻाल्हि खे सम्झणु खपे त ख़ुदकुशी जेका आहे उहो इंटरनेशनल इशू आहे। इहो पूरी दुनिया में इन क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि ऐं इंसानु आहे, इंसान जी पंहिंजी खोपड़ी आहे, पंहिंजो ज़हन आहे, उन सां इलाही मसइला पेश अचनि था। समाजी जेके इश्यूज़ आहिनि उन्हनि खे जॾहिं माण्हू दिलि भरिजी थी वञे या बर्दाश्त खां ॿाहिरि थी थो वञे त इन क़िस्म जा क़दम खणनि था। पर मुंहिंजे ख़्याल में समाज जी जेका आहे सा ट्रांसफॉर्मेशन थिए पई। हिकिड़ो असांजो ज़रई समाज आहे, हिकिड़ो असांजो जागीरदार समाज आहे, उन में जेकॾहिं कोई तालीम पिराए थो, का छोकिरी का छोकिरो, उहे जॾहिं अचनि था हिकिड़े घुट वारे ॿुसट वारे माहौल मां यूनिवर्सिटी वारे माहौल में अचनि था त उते उन्हनि सां काफ़ी चैलेंजिस साम्हूं अचनि था। हाणे उन्हनि में हिकिड़ो तव्हांजी ॻाल्हि कई, यूनिवर्सिटी जो पंहिंजो रोल आहे, पेरेंट्स जो पंहिंजो रोल आहे, ओवरऑल समाज जो पंहिंजो रोल आहे। हिते जे खणी ॾिसिजे त उहे ॿार जेके अचनि था पढ़ंदे पढ़ंदे पंहिंजे यूनिवर्सिटी ताईं पहुचनि था त उन्हनि जी जेको सोच ऐं सम्झ ऐं जेको उन ते पेर जमाइण वारो जेको अंसर आहे उहो मुंहिंजे ख़्याल में ॾाढो इम्पोर्टेंट आहे। हेसि ताईं जेके वाक़िया थिया आहिनि उन्हनि में ॾिसो, समाज में जेकॾहिं सेक्शुअल हेरासमेंट वधीक आहे, समाज में जेकॾहिं रूल ऑफ लॉ न आहे, गवर्नेंस ठीकु न आहे, इनेबलिंग इन्वायरमेंट न आहे जंहिंमें हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि, त उहे ॿार जेके आहिनि सो हिकिड़े मख़सूस माहौल मां अचनि था ऐं उते पोइ उहो पंहिंजो पाण खे ॼमाए नथा सघनि, पंहिंजो पाण खे हिकिड़ो मज़बूत कदम साबित कदम रही नथा सघनि, उते इन क़िस्म जूं शयूं वापराइनि था। हाणे इन्हनि में इलाही नफ़्सियाती पहलू आहिनि जिन ते पाण इलाही अॻु में ॻाल्हि करे चुका हुआसीं त नफ़्सियाती तौर ते जेकॾहिं यूनिवर्सिटीज़ में काउंसलिंग सेंटर्स हुजनि, यूनिवर्सिटीज़ जी माहौल में उते प्रोटेक्शन उन्हनि खे हुजे,
यूनिवर्सिटी जे माहौल में उन्हनि खे बहितर तालीम हुजे ऐं उन करिकुलम जो बि असांजो हिसो हुजनि जंहिंमें उहे माण्हू फ्रस्ट्रेशन जे बजाए चार्ज थींदा रहनि ऐं पंहिंजी सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ कुझु खणनि। त मुंहिंजे ख़्याल में हीउ हिकिड़ो जनरल हिन वक़्त में वॾो चैलेंजिंग इशू आहे असां सभिनी जे लाइ आहे, सोसाइटी में एज़ अ होल आहे। जॾहिं असीं इन्हनि शयुनि खे ॾिसूं था त असांखे यूनिवर्सिटी जो को केस अचे थो त वधीक हाईलाइट थिए थो, वधीक मीडिया में अचे थो, पर इन क़िस्म जा वाक़िया ॻोठनि शहरनि मुख़्तलिफ़ आबादी जे हवाले सां थींदा रहनि था। हाणे हिकिड़ो पहलू आहे पेरेंट्स जो, जंहिं ते आउं अॼु ॻाल्हि करण जी कोशिशि कंदुसि। त ॾिसो, पेरेंट्स जो जेको काफ़ी रोल आहे उन ॿार जी पालना में, ॿार जी हिकिड़ी सुठी शख़्सियत डेवलप करण में, हुन वटि जेकॾहिं हिकिड़ो ज़िंदगी गुज़ारण जा हिकिड़ा सुठा कोड ऑफ कंडक्ट आहिनि, रूल पंहिंजा वैल्यूज़ आहिनि, शयूं आहिनि, उनखे जेकॾहिं हू एजुकेट करे थो त हू पंहिंजी बाहिमत ज़िंदगी गुज़ारे सघे थो। ऐं ॿियो, असांजी सोसाइटी में जनरल जेको हिकिड़ी औरत जे लाइ तमामु वॾो मसइलो थी वियो आहे, घर मां ॿाहिरि निकिरे थी, शहर ताईं पहुचे थी त हू सेफ न आहे। उते जेको असांजी सोसाइटी में जनरल जेको नौजवाननि जो हिकिड़ो रवैयो आहे, उते उन्हनि सां छोकिरियुनि सां काफ़ी फ्लर्ट थियनि था, छोकिरियुनि खे काफ़ी जेको मिसगाइड कयो वञे थो, छोकिरियुनि खे काफ़ी धोखेबाज़ी कई थी वञे ऐं नतीजतन उहे छोकिरियूं जेके आहिनि सो पंहिंजो ज़िंदगी जो फ़ैसिलो करण में नाकाम थी साबित थियनि थियूं। असां वटि अञा कास्ट बेस्ड सिस्टम आहे। हाणे मिसाल तौरु ही असांजी अदी जेका आहे उहा हिकिड़ी शाह फैमिली सां तालुक़ रखण वारी हुई ऐं ख़बर न आहे त हुनजे घर जे अंदरि हुन वटि माहौल में फैमिली में केतिरी हुनखे आज़ादी हुई ऐं हू जॾहिं शहर में आई त पोइ पंहिंजे आज़ादी सां फ़ैसिला करण जी केतिरी हुन में उहा कुवत जेका शामिल हुई। त इहे सभु उहे समाजी अंसर आहिनि जिन खे असांखे सोचणु खपे, सम्झणु खपे ऐं ॿियो असांजी यूनिवर्सिटीज़ जी गवर्नेंस खे इन शयुनि खे ठीकु करणु खपे। आमतौर ते हिकिड़ो इदारनि में हिकिड़ो हेल्थ सेफ्टी एंड एनवायरनमेंट HSE जंहिंखे असां चऊं था, हेल्थ सेफ्टी ऐं एनवायरनमेंट जा कोर्सिस थींदा आहिनि। हेल्थ सेफ्टी ऐं एनवायरनमेंट जेको अमलो हूंदो आहे उनखे बि सम्झायो वेंदो आहे त तव्हां पंहिंजे हेल्थ जो ख़्यालु कीअं करियो, सेफ्टी मेयर्स कहिड़ा वठो ऐं पंहिंजे उन एनवायरनमेंट खे कीअं बहितर करियो। त हीअ जेको मामला आहिनि जेके यूनिवर्सिटीज़ में ऐं ख़ासि तौर ते इन्हनि इदारनि में जेके थियनि था, उन्हनि में मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जी तरबियत जी बि ज़रूरत आहे। त ॿियो जेको हिन वक़्त में सोशल मीडिया ऐं जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया उन जे नमूने सां शयूं छॾियूं आहिनि, इहो असांजो ज़िम्मेदाराना रवैयो न आहे। आई एम सॉरी टू से। ऐं उन में जेकॾहिं हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जिन खे तव्हां हक़ीक़ी मसइले खां हटाए तव्हां ॿिए पासे वठी वञो ऐं आम तौर ते उन जा फोटू अचनि था, उन जा डिफरेंट र्यूमर्स अचनि था, उन माइट ॿुधनि था, उन जा रिश्तेदार ॿुधनि था, त उन्हनि सां जेका उन्हनि जी हालत थिए थी उहा ॾाढी मतिलबु उहो जेको हिकिड़ो अॻे विक्टिम आहे वरी उहो सॼो ख़ानदान वधीक मुतासिर थियो, वधीक परेशान थियो। वरी तव्हां की ॾिसो सॼे वाक़िए खे अगरि असां ॾिसूं, नौशीन वारो वाक़ियो, उन खां पहिरीं बि केतिरा वाक़िया थियनि, डॉक्टर निमरता वारो वाक़ियो ऐं असां ॾिठो आहे त तालीमी इदारनि में जेको आहे अहिड़े क़िस्म जा जेके जॾहिं वाक़िया पेश अचनि था, स्टूडेंट्स जेके ॿिया आहिनि उन्हनि ते बि तमामु घणो ज़हनी दबाव थो थिए। वरी महिरबानी तव्हांजी मूंखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करण जे लाइ। असां जॾहिं वाक़ियात जी तरफ़ नज़र विझूं था त तमामु ॾुख ॾियण जहिड़ी ॻाल्हि आहे कि असांजा नौजवान अहिड़े क़दम ते पुॼी था वञनि, अञा उन्हनि खे अॻियां वधिणो आहे, असांजे मुल्क जी तरक़ी में हिसो विझणो आहे, पंहिंजो रोल प्ले करणो आहे। ऐं डॉक्टरी त हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जेकी ॿियनि खे होप ॾियण जहिड़ो आहे। अगरि असांजा डॉक्टर्स इन तरीक़े सां असांखां विछड़जी था वञनि ऐं इन्हनि हालात में, त इहा तमामु सीरियस कंडीशन्स आहिनि। इन ते सोचण जी बि ज़रूरत आहे, कमु करण जी बि ज़रूरत आहे। इन्हनि जे जेके पुठियां रियल रीज़न्स आहिनि उनखे बि रिसर्च करे फाइंड आउट करण जी ज़रूरत आहे। नूर साहब बि ॻाल्हि कनि पिया सोशल मीडिया जे हवाले सां। सोशल मीडिया ते त असां घणियूं ई शयूं ॾिसंदा रहंदा आहियूं, लेकिन ॻाल्हाइण वारो आहे केरु? कीबोर्ड जे बैक साइड ते जेको माण्हू वेठो आहे उनखे केतिरी नॉलेज आहे, उन केतिरो फैक्ट्स खे ॾिठो, उनजो केतिरो एक्सपीरियंस आहे। मतिलबु चइबो आहे न, एवरी थिंग इज़ नॉट टू बिलीव। त हिते असांखे बाक़ाइदा जेके कमेटियूं जोड़ियूं वेंदियूं आहिनि रिसर्च जे हवाले सां, हर इन्हनि जेको आहे केसिस में प्रॉपर कमेटियूं रेलिवेंट ऐं रिस्पॉन्सिबल माण्हुनि जूं हुजनि। जॾहिं असां नाइला रिन जे केस जी तरफ़ ॾिसूं था, जेको असांजी पंहिंजी ई ॼाणियल मारियल यूनिवर्सिटी ऐं हुनजे मालवी हॉस्टल जे अंदरि इहो वाक़ियो थियो हो, उन वाक़िए खां पोइ असां नम्रता जे वाक़िए खे बि ॾिसूं था,
पोइ असांजे साम्हूं नौशीन जो वाक़ियो बि आहे। इन जे अलावा बि नियाणियूं इन इहो कदम खणण ते छो थियूं मजबूर थियनि, इन स्टेज ताईं छो थियूं अचनि। जॾहिं असां डिफरेंट केसिस जे रीज़न्स जी तरफ़ ॾिसूं था त असांखे कॾहिं ब्लैकमेलिंग तो पुठियां नज़र अचे, कॾहिं थ्रेट्स था नज़र अचनि, कॾहिं कंहिं घरू प्रेशर या कंहिं घरू ज़हनी दबाव जी वजह सां असांखे नज़र थो अचे कि पंहिंजी ज़िंदगी ख़तम करण जे जेको आहे उन मरहले ताईं असांजी नौजवान ऐं ख़ुसूसन नौजवान नियाणी पुॼी थी वञे। घणियूं शयूं इन में इहे नज़र थियूं अचनि कि असांजे घरनि में ऐं मुआशरे में औरत के जेके ईंदड़ चैलेंजेस आहिनि, चाहे उहा स्ट्रेस हुजे, चाहे उहा बुलिंग हुजे, चाहे उहो पंहिंजे पाण खे साबित करण हुजे या का हुनजे साम्हूं ॾुखी सिचुएशन थी अची वञे त हुन में साबित कदम कीअं रहणो आहे, न उहे इदारा सेखारींदा आहिनि, न उहे घर जा माण्हू सेखारनि था, ऐं न ही उन जे हवाले सां कोई अहिड़ा कोर्सेस या अहिड़ी कोई तरबियती अमल हले पियो। जॾहिं कंहिं बि इंसान जे साम्हूं अहिड़ी सिचुएशन, क्राइसिस सिचुएशन अचे थी, उनखे ख़बर न आहे उनखे मैनेज कीअं करणो आहे, उनखे ख़बर न आहे उनखे रिस्पॉन्ड कीअं ॾियणो आहे। त इन तरह जा जेके नताइज निकिरनि था, इन वक़्तु ख़ुसूसन नौशीन जो केस अंडर इन्वेस्टिगेशन आहे। We cannot say right now कि उन जा असली सबब आहिनि छा, लेकिन जेके अञा ताईं इहे वाक़ियात थी चुका आहिनि, ऐं अगरि चांडिका जी तरफ़ असां नज़र विझूं त इहो ॿियो वाक़ियो आहे जेको उन यूनिवर्सिटी जे अंदरि थियो आहे। जेको असां ॻाल्हि था कयूं कि ॿियुनि स्टूडेंट्स जे मथां छा असरु पवंदो, त इहो ई असरु पवंदो कि हिक का ॿियो ऐं ॿिए खां पोइ टियों जेको असांखे वाक़ियात नज़र ईंदा था वञनि, इहो उहो ई ज़हनी असर आहे जेको हिक ॿिए खां माण्हू खणे थो कि हालात जो मुक़ाबिलो नाहे करणो ऐं असांखे हालात खां हारजणो आहे। बिल्कुलु ईअं नाहे। असांखे हिते तरबियत करण जी, काउंसलिंग करण जी, इन शइ ते मां सिर्फ़ कारे परे नथा हलूं। नाइला जे वाक़े में ॾिसो, सिंध यूनिवर्सिटी में मारवी हॉस्टल नाइला जे वाक़े खां पोइ केतिरा सेशंस अरेंज कया आहिनि, केतिरे माण्हुनि के एक्सपर्ट के घुराए करे मेंटल हेल्थ जे हवाले सां या नियाणियुनि के इहो एतमाद ॾिनो वञे कि अगरि तव्हां सां उन्हनि खे एतमाद ॾियो कि जॾहिं तव्हां सां कोई अहिड़ो इशू थिए थो, सो यू नीड टू रिपोर्ट। इते हॉस्टल जो जेके एनवायरमेंट्स आहिनि, यूनिवर्सिटी जो एनवायरमेंट आहे, इवन घरनि जे अंदरि डिस्करेज कयो वेंदो आहे रिपोर्ट करण जे लाइ। ऐं तॾहिं जेके वाक़िया अचनि, ज़ाहिर आहे हीउ वाक़ियो बि ईअं थियो हूंदो, जेका ॻाल्हि साम्हूं आई आहे त नौशीन कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे वार्डन खे हिकिड़ी एप्लीकेशन बि लिखी हुई त उहो जेको आहे अनईज़ी आहे, पर हुनखे रूम चेंज करे ॾिनो वञे। त अहिड़े क़िस्म जा अगरि वाक़िया थियनि था त इंतज़ामिया खे बि उन ते जेको आहे गौर करणु खपे, इग्नोर न करणु खपे, न त उन जा नताइज काफ़ी हद ताईं ख़तरनाक साम्हूं अची सघनि था। ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोली जो सिलसिलो जारी आहे। नूर साहब, तव्हां कीअं था ॾिसो, जीअं ब्रेक खां पहिरीं मारवी बि ॻाल्हि कई, तमामु ॻाल्हि कई त भई जेके इदारा आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ न सिर्फ़ु सेशन्स कराइणु खपनि पंहिंजे शागिर्दनि जे लाइ। तालीमी इदारनि में हूअं ई मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा आहिनि, ऐं अगरि असां मेडिकल कॉलेजिस जी ॻाल्हि कयूं त उते साइकाट्रिस्ट बि हूंदा, उते ॿिया बि माहिर जेके हूंदा उन्हनि खे बि इंगेज करणु घुरिजे। ऐं कीअं था सम्झो त हीअ जेके हॉस्टल्स आहिनि उन्हनि में कहिड़े क़िस्म जी अञा बि तरबियत जी ज़रूरत आहे? सही। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहो ॻाल्हि तय आहे त असांजो जेको निसाब हूंदो आहे उहो निसाब असांजी समाज जो सांचो आहे। ठीकु। निसाब प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं उनजो रिव्यू थियणु खपे, ऐं उन में हाणे जेके करंट चैलेंजिस असां वटि अचनि पिया समाज में, उन्हनि चैलेंजिस खे साम्हूं रखी निसाब खे जोड़णु खपे। सही। ऐं ॿी ॻाल्हि त यूनिवर्सिटीज़ त उहो इदारो आहे जंहिंमें आख़िरी फाइन ट्यून थिए थो, उतां माण्हू हिकिड़ो माण्हू अंदरि दाख़िल थिए थो, इंसान थी ॿाहिरि निकिरे थो। त हुनजी जेका बि परवरिश आहे, हुनजी शख़्सियत, हुनजी बाक़ी जेके ज़िंदगी जा पहलू आहिनि, उन्हनि में हिकिड़ो काबिल ऐं बाएतमाद माण्हू थी ॿाहिरि कढणो आहे। त मुंहिंजे ख़्याल में हुननि खे असांजी यूनिवर्सिटीज़ जी क्वालिटी एजुकेशन जेका आहे उहा बहितर हूंदी त इहे वाक़िया जेको उन्हनि में घटिताई ईंदी। ॿी शइ आहे त ॾिसो, औरत जे लाइ हू जनरल असां वटि जेको परसेप्शन आहे उहो
समाज में असी दुनिया में वर्स्ट तरीन मुल्क आहियूं, वर्स्ट मुंहिंजे ख्याल में सेकंड नंबर ते आखिरी जंहिंमें जेंडर इंडेक्स में असी बदतरीन हालत में आहियूं। इन पॉइंट ऑफ व्यू खां असांखे ॾिसिजे त असांजूं पॉलिसीज़ यूनिवर्सिटीज़ जूं उहे जेंडर सेंसिटाइज्ड हुजनि, असांजे टीचर जेके आहिनि उहे जेंडर सेंसिटाइज हुजनि, उते इम्तिहान में मार्कूं मिलनि थियूं उहे बि हिकिड़ी मुश्किल सां मरहला तय कंदे उते इलाही छोकिरियूं ब्लैकमेल थियनि थियूं, उते जेका लीडरशिप आहे उहो बि उन सां मसइला थिए थी। ॿी ॻाल्हि त ॾिसो स्टूडेंट यूनियन जेके इन जाइ ते हुजे यूनिवर्सिटी में त घटि में घटि उन्हनि जे इश्यूज़ खे त प्रोटेक्ट करे न। हाणे इहो गुज़िरियल 2-3 सालनि खां रिवाइवल ऑफ जेको आहे सो स्टूडेंट यूनियन वारियूं शयूं आहिनि पर थिए कोन थो, अमल कोन थो थिए। सिंध यूथ पॉलिसी में इहा शइ शामिल आहे त स्टूडेंट यूनियन ठहंदियूं पर उन ते कोई कमु कोन थो थिए। त मुंहिंजे ख्याल में असां हिकिड़ो यूथ खे न प्रायोरिटी ते रखियो ई कोन्हे ऐं असां उन लाइ जेके पॉलिसीज़ शयूं सेकेंड प्रायोरिटी ॾिनी आहे, फर्स्ट प्रायोरिटी ॾिनी ई कान्हे। न उन लाइ बजट था रखूं, न उनजी कैरियर काउंसलिंग जो कोई इंतज़ाम था करियूं। ॾिसो खुशकिस्मत आहे पाकिस्तान मुल्क जंहिंमें यूथ बल्ज आहे, यूथ जी आबादी वधीक आहे, पर साॻे वक़्तु वॾो थ्रेट बि आहे पाकिस्तान जे लाइ। इन नौजवाननि खे जेकॾहिं सही तव्हां दग न लॻायो, सही पॉलिसीज़ न हुयूं, सही इंगेजमेंट न हुई, उनखे पॉजिटिव इंगेजमेंट न थींदी त पोइ उनजा इन क़िस्म जा असरात थींदा। त ही उहे सभु शयूं आहिनि जिन खे असांजी यूनिवर्सिटीज़ खे लिंक करणु। ॿी पहिरीं जेका आधी ॻाल्हि कई, हर अमल खां पोइ जेकॾहिं केस वाक़िया थियनि उन मां सिखणु खपे, सिखी उहे मेयर्स वठणु खपनि त वरी ॿिए दफ़ा साॻे क़िस्म जो वाक़ियो न थिए। हाणे उहे जेकॾहिं असीं पहिरियां केसिस जेकॾहिं सही नमूने सां अणधुरी जांच थिए हा, उन ते का यूनिवर्सिटी पंहिंजे सिस्टम्स में शयुनि में करे हा ऐं ॿियनि नौजवाननि जे लाइ इन क़िस्म जा सेशन्स करे हा ऐं कुझु मेयर्स वठिजनि हा, त मुंहिंजे ख्याल में उन असेसमेंट जे बुनियाद ते हिकिड़ो नओं कल्चर यूनिवर्सिटी में डेवलप थी आहे जंहिंमें नौजवान या इन क़िस्म जूं शयूं जेके सो न थियनि। अच्छा, जीअं ॻाल्हि कयूं पिया असां हाणे अगरि ये साॻुणी चांडका मेडिकल कॉलेज आहे, यूनिवर्सिटी आहे, उन जा तव्हां हॉस्टल बि सेम आहे। बिल्कुलु साल ॾेढ पहिरीं जेको हिकिड़ो वाक़ियो पेश अचे थो डॉक्टर निमरता वारो, उहा ख़ुदकुशी जो वाक़ियो रिपोर्ट थिए थो, उन खां पोइ इन्वेस्टिगेशन थिए थी, अञा ताईं जेको आहे उन जा जेके आहिनि सही तरीक़े सां रिज़ल्ट साम्हूं न आयो। अच्छा, रिज़ल्ट साम्हूं न आयो पर वरी बि जेको इंतिज़ामिया जेका आहे यूनिवर्सिटी जी उनजो बि त को किरदारु साम्हूं न आयो आहे, त हिनखे रोकणु पर इन ते मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश त ॾिसो सोशल मीडिया ते प्रिंट मीडिया ते हिकिड़ो ॿियो तासिर ॾिनो थो वञे त हाणे छोकिरियूं गैर महफ़ूज़ आहिनि या हाणे माइट पंहिंजी छोकिरियुनि खे न छॾींदा। मुंहिंजे ख़्याल में हिन क़िस्म जा वाक़िया पूरी दुनिया में थियनि था, तव्हांजे ॻोठ में बि थियनि था, तव्हांजे घर में बि थियनि था। माहौल खे ठीकु करण जी ॻाल्हि आहे, सिचुएशन खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। इन करे माइट कॾहिं बि पंहिंजे छोकिरियुनि खे इन ॻाल्हि लाइ न तालीम लाइ न बंदि कनि त बाबा यूनिवर्सिटी जो माहौल ठीकु कोन्हे, फलाणी निमरता जो केस थियो, फलाणो केस थियो, ये पंहिंजी जाइ ते ये वाक़िया असांखे ॾुख ई इन लाइ ॾियनि था छो जो असां वुमेन एम्पावरमेंट ते कमु था कयूं, एॾो जाखोड़ करे करे औरतुनि जी तालीम जे लाइ हर कम्युनिटी हर हंधि ॻाल्हाए उन्हनि खे काउंसलिंग करे ट्रेन करे, जॾहिं अहिड़ो वाक़ियो ॾिसूं था त असां पाण हिकदमि जेको आहे न डिसअपॉइंट थी था वञूं कि ईअं थियण सां रिज़ल्ट इहो न निकिरे कि नियाणियुनि खे न रोके छॾनि, त इहो सोल्यूशन न आहे। नियाणियुनि खे तव्हांखे रोकणो न आहे, तव्हांखे इन्हनि जेके वजू शयूं आहिनि इन्हनि जी रियल वजूहात जो सोल्यूशन कढणो आहे, इन्हनि खे हल कयो बाबा कि बाबा कहिड़ा ज़हनी मसाइल आहिनि, कहिड़ा मैनेजमेंट जे अंदरि मसाइल आहिनि, कहिड़ा उहे हरासर्स आहिनि, कहिड़ा उहे रेपिस्ट आहिनि, उन्हनि खे प्रॉपर सज़ाऊं मिलनि। लेकिन नियाणियुनि खे रोकणु हल न आहे। ये शयूं सॼी दुनिया में थियनि पियूं ऐं डील बि थियनि पियूं, त प्रॉपर फैक्ट फाइंडिंग, प्रॉपर रिसर्च ऐं प्रॉपर अहिड़ा सॉल्यूशन अचनि कि प्रोएक्टिव अप्रोच अचे साम्हूं। असांखे प्रोएक्टिव अप्रोच नथी नज़र अचे कंहिं बि इदारे जी। जॾहिं वाक़ियो थी थो वञे सोशल मीडिया ते बि नज़र अचे थो, मीडिया ते बि नज़र अचे थो, उन वक़्तु हर कोई उनखे सीरियस थो वठे, उन खां पोइ कोर्टनि में रुगो तारीख़ुनि ते तारीख़ूं आहिनि, लेकिन कोई बॉदर नथो करे कि उनजो रिज़ल्ट निकितो छा ऐं अगरि इहो वाक़ियो थियो त इनखे प्रिवेंट करण जे लाइ प्रोएक्टिव अप्रोच असांजी आहे छा। ठीकु नूर साहब, वालिदैन जेको आहे उन्हनि बि जेको अदम एतमाद जो इज़हार कयो आहे पुलिस जे ख़िलाफ़, पुलिस जी इन्वेस्टिगेशन ते आङुर थारी आहे, उन्हनि हिन में जेको दादू में प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए मतिलबु इहो मुतालबो कयो आहे त
पुलिस जी का इन्वेस्टिगेशन है वो चेंज कई वने पुलिस जो किरदार कींदा ॾिसो मुझे ख्याल में पुलिस जो हिन में अहम किरदार हूंदो है इन केस अहिड़नि केसनि में हिकिड़ो त पुलिस वटि इन जे लाइ पैसा न आहिनि ठीक है इहो असां पहिरीं ते हाईलाइट कयोसीं त हू हिकिड़ी इन जूं इन्वेस्टिगेशन्स कराइनि जेकॾहिं उन जूं टेस्टूं कराइनि त हू विल पे ठीक फीस पुलिस डिपार्टमेंट खे ॾियनि पुलिस खे जदीद औज़ार ॾियनि पुलिस के फुली उनमें फैसिलिटेट गवर्नमेंट के पंहिंजी जाइ ते बजटरी पॉइंट ऑफ व्यू खां जेको सो करणु खपे ॿी ॻाल्हि इहा त हर ख़ुदकुशी खे असां अॻु में मुतालबो कयो हाणे बि करियूं था त क़तल करार ॾिनो वञे स्टेटमेंट अची वेंदो आहे बाबा ख़ुदकुशी खे नई कानून साज़ी थियणु खपे उन कानून साज़ी में इहा शइ हुजे त जेको बि ख़ुदकुशी आहे उनखे फर्स्ट जेको हुजे उनजो दर्ज थियणु खपे उहो क़तल जी एफआईआर दर्ज ऐं रियासत पाण करे भली थिए पोइ जेकॾहिं उहो नथो करार ॾे अहिड़ियूं शादियूं अचनि थियूं त वाकई ख़ुदकुशी थी आहे त उहो बाद जी ॻाल्हि आहे छाकाणि त असां वटि सोसाइटी में केस खे हाइड करण जा तमामु घणा तरीक़ेकार इहो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे त उनखे हैंग करे छॾियो त इनखे क़तल करार ॾिजे उन खां पोइ उनजी सही इन्वेस्टिगेशन थिए अणधुरी जांच थियणु खपे ऐं पुलिस खे इक्विप्ड कजे पुलिस वटि उहो बजट हुजे त उनजो जेके फॉरेंसिक वग़ैरह जेके टेस्टूं हिकिड़ो त डिपार्टमेंट अलॻि थी आहे फॉरेंसिक जेको उन्हनि जो पुलिस में डिपार्टमेंट बि अलॻि थी आहे हाणे त वरी जदीद टेक्नोलॉजी बि अची वई आहे तव्हां मतिलबु उनमें सीडीआर कढाए सघो था पर इहा फीस न आहे हिननि वटि इन वटि को बजट न हूंदी आहे पर इहो फ्री ऑफ कॉस्ट हूंदो आहे न हिनजी प्राइवेट लेबोरेटरी मां कराइणी पवे थी हिनजी तमामु घणी फीस ऐं उहो एस्पेक्ट्स खे ॾिठो वञे तॾहिं त प्रॉपर असांजे साम्हूं रिज़ल्ट्स ईंदा जेके बि फैक्ट फाइंडिंग आहिनि रिपोर्ट्स आहिनि अच्छा मां नूर साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदी हलंदमि कि माण्हू जेके ख़ुदकुशियूं आहिनि इन जो नाजाइज़ फ़ाइदो था खणनि उन जे पुठियां अक्सर केसिस में असांखे ऑनर किलिंग नज़र ईंदी आहे कि न्याणियुनि खे कंहिं वजह जी वजह सां ज़बरदस्ती शादी अगरि नथी करे ॻाल्हि ॿोल में नथी अचे या कंहिं बि ॻाल्हि ते अॻियां पढ़ण ते या ऑब्वियसली पंहिंजे कंहिं हक़ लाइ प्रॉपर्टी लाइ ॻाल्हाए थी त ऑनर किलिंग करे लटकाए छॾण बि जहिड़ा उहे केस थींदा आहिनि मारवी जेके घरनि में या हुते पर असां अगरि तालीमी इदारे में हिते ऑनर किलिंग जी जेका मतलब उते सवाल पैदा कोन तो पर हिते सॉरी हिन अमल में जो अज प्रेस कॉन्फ्रेंस वालदेन कई है इन मजा लगे पियो तो वालदेन जैसी सेटिस्फाई नथा थियन तेस ताईं इन्वेस्टिगेशन जो दायरो वधाइणो बिल्कुल वधाइणो नो सब कंटिन्यू कयूं था ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी आहे वठो था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम एक नाज़रीन प्रोग्राम मंजर पस मंजर में जेके ख़ुदकुशियुनि जा वधंदड़ वाक़िया आहिनि ख़ासि तौर ते चांडका मेडिकल कॉलेज में जेको वाक़ियो पेश आयो आहे अफ़सोसनाक वाक़ियो नौशीन सैयदा नौशीन काज़मी जी जेका डेथ थी आहे ऐं इहा जेका ख़ुदकुशी जेका लाश हुनजी टंगियल लाश हथ आई आहे उनजे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया थी जेके कारण कहिड़ा थी सघनि था या वरी अगरि असांखे असांजे समाज खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे इंतज़ामिया खे कहिड़ो रोल प्ले करणु घुरिजे त इहे जेके इहे रोज़ बरोज़ जेके वाक़िया साम्हूं अचनि था साल 1.5 साल 5 महीना 6 महीना किथे न किथे कंहिं न कंहिं तालीमी इदारे में कंहिं न कंहिं न्याणी जो जेको आहे लाश टंगियल नज़र अचे थो त इन्हनि खे कीअं रोके सघिजे थो नूर साहब तव्हां ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कई अदम एतमाद जी जेका ॻाल्हि कई वालदेन जहिड़ी रीति अगरि प्रेस कॉन्फ्रेंस कनि था ऐं उहे डिमांड कनि था त भई इन्वेस्टिगेशन सही नमूने सां कई वञे त हिकिड़े पासे वालदेन त आहिनि पंहिंजी जाइ ते ज़ाहिर उन्हनि जो एॾो वॾो नुक़सानु आहे उहो नुक़सानु उन वालदेन खां अलावा वधीक केरु बि महसूसु नथो करे सघे जंहिंजी न्याणी पढ़ण जे लाइ वई डॉक्टर थियण जे लाइ वई उनजो लाश घर अचे त हिते जेको यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे छा करणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल में यूनिवर्सिटी खे फुल कोऑपरेट करणु खपे इन मामले में ऐं जॾहिं वालदेन प्रेस कॉन्फ्रेंस करे मुतालबो कनि था इन जो मक़सदु आहे त अहिड़ा के घरेलू तज़ाद जेके जेकॾहिं हुजनि हा त शायदि वालदेन एतिरो ज़ोर सां मुतालबो न कनि ऐं हिन जे मुतालबे मां असांखे परसेप्शन इहो थो क्रिएट थिए त ही वालदेन जो जेको इन ते डाउट आहे त इनखे कंहिं नमूने सां क़तल कयो हाणे उहो हॉस्टल जे अंदरि थियो आहे त इन हॉस्टल में जेके भी हिन सां हिन जा जेको टेलीफोन आहे सेफ मोबाइल आहे सीडीआर आहे या हुन सां जेके राति जो कचहरियूं करण छोकिरियूं वग़ैरह आयूं त उन्हनि वटि इन क़िस्म जी का इंफॉर्मेशन थी सघे थी त उन ते मुंहिंजे ख़्याल में इन्वेस्टिगेट करे यूनिवर्सिटी
यूनिवर्सिटी फुल कोऑपरेट करे जेको भी अगर सीसीटीवी कैमरा या मुख्तलिफ शयूं जेके उन्हनि वटि आहिनि त उहे सभु प्रोवाइड कनि छाकाणि त ॾिसो ही हिकिड़ो वाक़ियो पंहिंजी जाइ ते पर असीं सम्झूं था त समाज खे उहे ज़ाविया ॾिसणु खपनि त इन क़िस्म जूं छोकिरियूं जेके आहिनि उहे आख़िर उहा कहिड़ी नौबत अचे थी जो हू इन क़िस्म जो वाक़िया थियनि था ऐं असां ॿी कंहिं निम्रता खे या ॿी कंहिं अहिड़ी या नौशीन खे जेकॾहिं बचाइणो आहे त असांखे इन जी हर पहलू जी अणधुरी जांच उहा करणी पवंदी उनमें यूनिवर्सिटी खे तावन करणु खपे ऐं ॿियूं यूनिवर्सिटीज़ बि जेके आहिनि उहे इन्हनि वाक़े मां सिखी पंहिंजा जेके हॉस्टल्स आहिनि पंहिंजो जेको इंतज़ामी ढांचो आहे उनमें इहो इंश्योर कनि त इन क़िस्म जो कंहिं हवाले सां जेको सो इशू न थियणु खपे कंहिं छोकिरी सां जेको सुभाणे हुनजे तालीमी कैरियर में या ॿिए हवाले सां को माहौल जेको सो ख़राब थिए मुंहिंजे ख़्याल में ज़िम्मेदाराना जेको सोशल मीडिया ऐं ज़िम्मेदाराना प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया उनजो इलाही इम्पैक्ट पवे थो सोसाइटी ते असांखे इन हवाले सां सिंध जी तालीम सिंध जूं छोकिरियूं सिंध जूं नियाणियूं ऐं जेको हींअर करंट सूरत हाल आहे उनमें असांखे तमामु मोहतात अंदाज़ सां पंहिंजूं स्टेटमेंट्स पंहिंजूं शयूं जेके सो ॾियणु खपनि असां वटि आम तौर ते ॾिसो सभु माण्हुनि जो ज़हन जेको सो असीं ओपिनियन बिल्ड में मदद करियूं था त असांजी जेके बाक़ी छोकिरियूं पढ़नि पियूं उन्हनि खे हिकिड़ो स्मूथ पाथ मिले त उहे पंहिंजी यूनिवर्सिटी एजुकेशन जेको सो ठीकु थी कनि हिकिड़ो बहानो न बनाइनि हिकिड़ी मूं चयो त लंगर पार्कर जे हिकिड़े ॻोठ में बि थिए थी सुसाइड ख़ुदकुशी थिए थी ऐं डिफरेंट एज ग्रुप वारा कनि था त उनमें जेकॾहिं को किथे थिए थो इन क़िस्म जो वाक़ियो त उनजा ज़रूरी कोन्हे त उनजा के इन क़िस्म जा नेगेटिव पहलू असीं साम्हूं करे उनखे खे हाईलाइट करियूं ॿी ॻाल्हि असां पंहिंजे ॿारनि जी जेका सां दोस्ती उहा हाणे छो त हाणे ट्रांसफॉर्मेशन आहे पहिरीं ठीकु आहे तव्हांजो रवैयो वालदेन जो हलंदो हो जो दड़का दाबा शयूं ॾींदा हुआ हाणे सोसाइटी में जेका छोकिरी आहे या छोकिरो आहे उहो हिकिड़ो इक्वल प्यार घुरे थो रेस्पेक्ट घुरे थो त असां पंहिंजे ॿारनि सां प्यार करियूं ॿारनि सां दोस्ती रखूं ॿारनि जे ॻाल्हियुनि खे वज़न ॾियूं ऐं हुननि जे पसंदि शयुनि मुताबिक़ असांखे तब्दील थियणो पवंदो सोसाइटी जा अञा असांजा पुराणा टेबूज़ आहिनि जेके 40 साल पुराणा उन्हनि खे असीं पकड़ियो वेठा आहियूं जॾहिं हिकिड़ी सोसाइटी में हाणे शयूं चेंज थियूं आहिनि त उन्हनि जा काफ़ी डिसीशन्स आहिनि काफ़ी शयूं आहिनि जेके असांखे उन्हनि जी कंसल्टेशन सां असांखे करणु उन सां वॾो असर पवंदो ऐं चेंजिंग बि ईंदी ॿार अगरि हीअ ॻाल्हि कयूं पिया असां अगरि साॻिणी ॻाल्हि इहा इन यूनिवर्सिटी में इन हॉस्टल में अगरि अहिड़ो को सिस्टम हुजे हा त नौशीन सां अगरि को मसइलो हुजे हा नौशीन अगरि का एप्लीकेशन ॾिनी आहे ऐं उन ते का इंतज़ाम एक्शन वठे हा या उन सां काउंसलिंग कंदा त मे बी उनजी हयाती बचाए सघिजे थी बिल्कुलु ॿियो को कारण बि थी सघे थो ख़ुदकुशी या वरी उनजो जेको अगरि मर्डर आहे त उनखे बि मतिलबु हिन में जुटलाए नथो सघिजे तव्हां कीअं था ॾिसो अगरि यूनिवर्सिटी इंतज़ामिया अगरि यूनिवर्सिटी जी जेका हॉस्टल्स हूंदियूं आहिनि ज़ाहिर जीअं CCTV कैमरा जी ॻाल्हि था कयूं असां हुते जेको आहे जेके ॿार अचनि था उन्हनि जी एंट्री ऐं वरी एग्ज़िट थियनि था उन्हनि जो सॼो रिकॉर्ड हूंदो आहे त हिन वक़्तु जेको हॉस्टल जी इंतज़ामिया आहे उन वक़्तु जेके बि ॻाल्हियूं उन्हनि जे साम्हूं आहिनि तव्हांखे कीअं थो लॻे हिननि जो रवैयो या उन्हनि जी जेका इंतज़ामी जेको ढांचो आहे उहो कीअं आहे जंहिं बि हॉस्टल खे तव्हां ॾिसी वठो ख़ुसूसन जेके गवर्नमेंट यूनिवर्सिटी सां गॾु आहिनि उनजे इंतज़ामिया खां कॾहिं बि तव्हांखे उते रहंदड़ नियाणियूं सेटिस्फाइड न नज़र ईंदियूं को न को मसइलो का न कंहिं शइ उहे तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदियूं कॾहिं उहो रवैये खां मुतमइन न हूंदियूं कॾहिं को पाणी जो इशू हूंदो कॾहिं को हुननि खे रूम सही अलॉट नथा थियनि या अगरि उहो डिस्टर्ब थियनि थियूं पंहिंजे कंहिं रूममेट खां उहो रिपीटेडली कंप्लेन्स कंदियूं रहंदियूं आहिनि लेकिन एतिरी जल्दी उन ते न ध्यानु ॾियो वञिबो आहे ऐं न ई हुनजो रूम चेंज कबो आहे ऐं न वजह ॾिसबी आहे असांजे साम्हूं अक्सर वीडियोज़ ईंदियूं रहंदियूं आहिनि पाण में झगड़ा थियनि था हिक ॿिए खे मारपीट जी बि शयूं साम्हूं आयूं आहिनि अक्सर असांखे अहिड़ो एटीट्यूड नज़र ईंदो आहे हॉस्टल्स जो की अगरि रूल खां अॻियां पुठियां तव्हां ॻाल्हि कई त सामान बदतमीज़ी सां ॿाहिरि उछलणु हलिया वञो घर एंड ऑल इहे जेके रवैया आहिनि इन्हनि सभिनी खे प्रॉपर मॉनिटरिंग जी ज़रूरत आहे जेकियूं बि यूनिवर्सिटीज़ जेके प्राइवेट आहिनि या गवर्नमेंट जे अंडर अचनि थियूं उन्हनि सभिनी जी प्रॉपर लिस्टिंग उनमें प्रॉपर जेके स्टैंडर्ड सहूलतूं के जेके नियाणियुनि खे खपनि उहे उन्हनि जे रूल्स रेगुलेशन पॉलिसीज़ खे रिव्यू करण जी ज़रूरत आहे ऐं उन खां पोइ हिकिड़ी मॉनिटरिंग कमेटी बि जोड़ण जी ज़रूरत आहे चाहे उहो वुमेन डेवलपमेंट
डिपार्टमेंट करे, चाहे वो कमीशन करे, उनमें पुलिस के भी गॾु रखनि, असां जेके ज़िम्मेदार माण्हू जेके न्याणियुनि जे हवाले सां उन्हनि जे हक़नि जे हवाले सां कमु था कयूं, असां जे इन्हनि शहरनि में मौजूद आहियूं उन्हनि जी यूनिवर्सिटीज़ में असां जहिड़े माण्हुनि खे बि नुमाइंदो ठाहिनि, मीडिया के भी गॾु रखनि। इन तरीक़े सां अगर कमेटीज़ प्रॉपर वेही ॻाल्हाईंदियूं हर दफ़ा के इन जेके ये इश्यूज़ अचनि था, पॉलिसीज़ त कोई दबाव नथियूं विझनि, अगर इन तरीक़े सां कंप्लेन का को मैकेनिज्म आहे कि अगर के न्याणी के को मसलो आयो एप्लीकेशन दे थी तो उनजो जवाब दे केरा ऐं केतिरे ॾींहनि में उनके रिजॉल्व तो कयो वने, तो प्रॉपर असां के सिस्टमेटिक पॉलिसीज़, सिस्टमेटिक जेके उनजा रूल्स रेगुलेशन उनके रिव्यू करण जी जरूरत आ। ऐं एड़ो कोई अगर इंतजामिया का न्याणियुनि के को मसलो मसाइल आ तो वो अंदर ही दबायो न वने, बल्कि उन कमेटी ताईं हिकड़ी प्रॉब्लम वांगुरु उनके आणियो वने, उनके रिजॉल्व करण जे लाइ एफर्ट्स कया वञनि। अगर इहा अप्रोच रखंदासीं तॾहिं ही असां इन्हनि मसाइल के ईंदड़ वक़्त में हल थींदे ॾिसूं था। अगर असां वरी जीअं नम्रता जो वाक़ियो थियो, जीअं त असां ॾिसूं था नाइला जो वाक़ियो थियो, हींअर सैयदा नौशीन जो वाक़ियो थी वियो, असां पोइ ईअं ई वेठा ॻणंदा रहंदासीं वाक़िया। सो वी नीड टू बी वेरी सीरियस, वी नीड टू कम अप विद द स्टूडेंट यूनियन, वी नीड टू कम अप विद द प्रॉपर पॉलिसीज एंड मॉनिटरिंग mechanisms that what is happening inside the hostels every day, every time. We need to see that. नूर साहब जेका ॻाल्हि करे मारवी त हिकिड़ो त जेका यूथ पॉलिसी आहे उहा बि तमामु घणी अहम आहे, त हिन में यूथ पॉलिसी में बि अहिड़े क़िस्म जूं जेके शिकूं हुजनि घुरिजनि, जंहिंमें जेको ख़ासि तौर ते काउंसलिंग हुजे, ख़ासि तौर ते नौजवाननि खे मतिलबु एतिरो त उन्हनि खे कजे त भई अगरि कहिड़े अहिड़े क़िस्म जी का सिचुएशन डेवलप थिए थी, पैदा थिए थी, तो बजाए हिन जे उहो नौजवान या उहा न्याणी हुजे या वरी नौजवान छोकिरो हुजे, उहो एॾो वॾो क़दम खणण खां पहिरीं जेको आहे उन किथे न किथे को न को हंधि, को न को अहिड़ो को डिपार्टमेंट हुजे जिते वञी उनखे पंहिंजो मसइलो शेयर करे सघे इज़ीली। बिल्कुल, इनमें सिंध यूथ पॉलिसी में शामिल आहे त स्टूडेंट यूनियन खे रिवाइव कबो, उन पॉलिसी में शामिल आहे त हेल्पलाइन सेंटर हूंदो, को बि को वाक़ियो थींदो त हेल्पलाइन ते फोन ते पंहिंजी मदद जेको सो वठी सघंदो नौजवान। ऐं उनमें शामिल आहे त उनजा कैरियर काउंसलिंग सेंटर हूंदो, ऐं अकेडमिया में जेके मुख़्तलिफ़ सहूलतूं आहिनि नौजवाननि जूं, हॉस्टल्स जे हवाले सां ॻाल्हि थियल आहे, नौजवाननि जी प्रोटेक्शन जे हवाले सां ॻाल्हि थियल आहे, त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं गवर्नमेंट एंटी सेक्शुअल हरासमेंट जी कमेटी खे बि एक्टिव करे, एक्ट खे जेकॾहिं इम्प्लीमेंट करे 100% पंहिंजो यूनिवर्सिटी में, तब असांजो मुंहिंजे ख़्याल में 50% खां मथे मसइला जेके हल थी सघंदा। रेस्पॉन्स मैकेनिज्म हुजणु खपे ऐं अणधुरियो हुजणु खपे, ऐं उते जेकॾहिं कंहिं बि चाहे प्रोफेसर हुजे चाहे स्टूडेंट हुजे को बि हरास करे थो त उनखे एज़ पर लॉ उन सां जेको सो ट्रीट करणु खपे ऐं उनखे सज़ा जेका असां ॾियणु खपे। त मुंहिंजे ख़्याल में इन असां लॉ ठहियल ख़ूबसूरत आहिनि, एज इट इज जी लिखियल आहिनि तीअं इम्प्लीमेंट कजे त इन क़िस्म जा वाक़ियनि में घटिताई अची सघे। जीअं साॻियो हीअं नौशेरो फेरोज़ जो जेको कैंपस आहे सिंध यूनिवर्सिटी जो, उते वाक़ियो पेश आयो आहे, हिकिड़ी स्टूडेंट खे कंहिं टीचर पारां जेको हिरास कयो वियो आहे, उहो बि तमामु घणो थियो आहे, त अहिड़े क़िस्म जे वाक़ियनि खे रोके सघिजे थो अगरि समाज। ॾिसो, असांजी यूथ असांजे मुल्क जो असासो आहे, सिधी सी ॻाल्हि आहे, ऐं अगरि असां सीरियसली हुनखे डेवलपमेंट जे हवाले सां कमु न कंदासीं ऐं ईअं असांखां विछड़ंदा रहिया त पोइ असां ॾिसूं था कि क्राइसिस सिचुएशन्स वधंदड़ नज़र अचे थी। त बहितर आहे कि असां पंहिंजी मुल्की सतह ते, पंहिंजी सूबाई सतह ते, पंहिंजे डिस्ट्रिक्ट लेवल में जेके भी यूनिवर्सिटीज़ आहिनि उनखे बहितर बणाइण, उनजे माहौल के यूथ फ्रेंडली, स्टूडेंट फ्रेंडली ठाहिण जी तमामु घणी ज़रूरत। ठीकु आहे, महिरबानी मारवी ताईं, नूर साहब ताईं वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त यूथ ऐं नौजवान जेके आहिनि असांजो न सिर्फ़ु सरमायो आहिनि, असांजो जेको आईंदो आहे, असांजो मुस्तक़बिल आहिनि, असांजे पंहिंजे मुस्तक़बिल खे सेव करण जे लाइ समाज जे हर माण्हू खे किरदारु अदा करणो पवंदो। ख़ासि तौर ते अगरि असां यूनिवर्सिटियुनि जी ॻाल्हि कयूं था त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे बि पंहिंजो सुठो ऐं सही नमूने सां जेको आहे किरदारु अदा करण जी सख़्तु ज़रूरत आहे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।